सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। तैयार हो जी बाबा साईं। कहीं में तो चढ़ाई करनी है बाबा साईं। शेर अली असां हिसाब किताब पूरा करना है। उन्हनि जे पेरनि जो दावण करणो जेसीं न कंदासीं उन जा कदम कोन रुकबा। इन करे हाणे शेर अली खे ॿुधाइणो ई पवंदो त टकर खाधो कैसा। असां भी यही था चाहियूं बाबा साईं त शेर अली असां हिक ई धक में सब प्लान पूरा कया वञनि। त पोइ अचो मूंसां। अॼु मां बि ॾिसां त कांजी क़िस्मत थी फिटे कहिड़ो थो मुंहिंजे साम्हूं अचे। अचो। नथो मञे मीर, नवाब खान नथो मञे त को हुन तुंहिंजी भेण खे अगवा कयो आहे। वक्त बि कसम खाइण जे लाइ तयार आहे। हाणे मूंसां तूं ई ॿुधाए त केरु सचो केरु कूड़ो। नवाब खान असांजे तरफ़ ठाह जो हथ वधायो आहे। जेकॾहिं सोणी उन वटि क़ैद हुजे हा न त हू असांजे मथां थोरो ज़रूर करे हा। मूंसां तुंहिंजो मतिलबु आहे त अदी वक्त वटि क़ैद आहे। मुंहिंजो रुपयो शक इन ये कमीने वक्त मथां आहे। मूंसां पोइ त इन वक्त में हथ विझणा ई पवंदा। मीर थोरो सम्झण जी कोशिश कर। जेकॾहिं तो वक्त में हथ विधा त चाचा बहावल ऐं तूं कॾहिं बि हिकु कोन थी सघंदा। पर मूंसां जेकॾहिं इन वक्त में हथ न विधासीं न त मां अदी खे कॾहिं बि आज़ाद कराए कोन सघंदुसि। मीर मां चवां थो त हिकिड़ो चकर चाचा बहावल सां ठाह करण जी कोशिश करे ॾिस। कोन ठहंदासीं मूंसां, कॾहिं बि कोन ठहंदासीं। भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, वक्त में हथ विझण खां पहिरियां तोखे राणी खे हिते वठी अचणो पवंदो। तोसां ईंदी राणी? मूंखे उम्मीद आहे मूंसां त राणी ज़रूर ईंदी। मूंखे नथो लॻे त राणी पंहिंजे पीउ खे छॾे आई तोसां गॾु हिते ईंदी। पर मूंखे उम्मीद आहे मूंसां जॾहिं मां राणी खे वठण वेंदुसि न ऐं उनजे मथां ज़ोर रखंदुसि त हू मूंसां गॾु हली ईंदी। त पोइ मीर पहिरियां इहा कोशिश कर, तूं राणीअ खे हिते वठी अच। पोइ चाचा बहावल ई न वक्त सां बि निबिरी पवंदासीं। वरी छा थी? खार सखियो ॾेई जा। बावल तो जेकी मुंहिंजी बेइज्जती कई आहे न तो विसारी आहे, मूंखां न आहे विसरी। हिकु हिकु धक मूंखे तुंहिंजो यादि आहे। बेइज्जते माण्हू जी केतिरी बि बेइज्जती थिए कहिड़ो फ़र्क़ु थो पए।
गुलण तो तव्हां तो आहे मां पाण खे कॾहिं गाॾे ते खणाए थो वञा जे मूं तोखे एम्बुलेंस न मोकिलियो न त मुंहिंजो नालो गुलण न आहे गुलण। अरे बीहो त सही वरी मूंखे हिते छॾियो विझा वरी न मोटण हाणे कयो हलो मूंखे। जुमन वाहिद तव्हां ॿई वञो शहर ऐं हा थोरो ख्याल सां। छोरा को खतरो आहे छा? अड़े चरिया दुश्मनियूं लॻी पयूं इहो सिजावल होश में न आहे मता तोखे किथे नुक़सान न पहुचाए। वॾा जेकॾहिं हू विढ़ंदो त सिधो तव्हां सां विढ़ंदो बाक़ी असां में हथु कोन विझंदो। मूं अञा ताईं इन्हीअ सिजावल जे मथां हथु नाहे खयों। तव्हां शहर ॿई ॼणा वञो था इन्हीअ करे तव्हांखे चवां थो त थोरो ख्याल सां मता नुक़सान तव्हांखे ॾेई विझे। ख्याल रखंदासीं वॾा। चङो चङो ठीकु आहे कमु लाहे तकिड़ो तकिड़ो हिते मूं वटि अचिजो छो त भॼण कोई आहे दुश्मन हर कोई आहे। वञो। रेस न्यापो मोकिलियो आहे मां वञा पियो रेस जी तरफ़। रेस मूंखे ईअं ई चवंदो जेको मुंहिंजो दिमाग़ कमु थो करे चवंदो ने ॿिन्ही खे असुर पूरो कर। जेकॾहिं तोखे रेस इजाज़त ॾे थो न त तूं वापसि अची हिन घर में असांजूं कब्रूं खोटे छॾिजांइ। रेस जे हुकुम खां सवाइ मां तव्हांखे पूरो करे छॾींदुसि पर मां पुलिस खां थो डिॼां। रेस जॾहिं हुकुम ॾिनो न त मां तव्हांखे पूरो करे छॾींदुसि पोइ पुलिस जी ज़रूरत ई कान्हे। छाजी पुलिस? वञ मुआ वञ ख़ुदा कंदो त वाट ते तुंहिंजूं टंगूं ऐं ॿाहूं भञी कोई न कोई मोकिलींदो। अदी छा थी सम्झी त रेस हिन वटि न्यापो छो कयो हूंदो? कूड़ तो हणे कूड़ो आहे पहिरें नंबर जो मोह तोखे ऐं मूंखे ख़ौफ़ में विझण थो चाहे। त अदी इन ख़ौफ़ वारी ज़िंदगी मां असांजी जान कॾहिं छुटंदी? मूंखे वञी रेस सां मिलणो पवंदो तुंहिंजी शादीअ जी इजाज़त वठणी पवंदी। न अदी मां हिकु ज़ालिम खां तोखे शादी जी इजाज़त कॾहिं बि वठण कोन ॾींदसि। जेकॾहिं रेस खां इजाज़त न वरितीसे न त हू तुंहिंजी शादी कॾहिं बि थियण कोन ॾींदो। अदी इहो तूं मूं ते छॾी ॾियो त मुंहिंजी शादी कीअं थी थिए? ख़ुदा कंदो त तूं पंहिंजे मक़सद में कामयाब थी वेंदी पर भेण ॾाढो ॾुखियो आहे इहो। मां तूं मूसा खे घर में न अचण ॾियां न माण्हुनि जा वात खुलना न वरी मां माण्हुनि सां छेड़ो कयां। बाबा इहो मूसा घर में पहिरियां बि त ईंदो हुयो वो उन टाइम ताना मेरा कोन पिया मिलन हाणे था मिलन। उन टाइम ते मूसा असांजो सॼणो दोस्त हो हिमल असांजो दुश्मन आहे। छा हींअर मूसा बदिलजी वियो आहे? मां तोसां ज़िद पेश करण कोन थो चाहियां पहिरीं त तूं मुंहिंजे साम्हूं बि कान थींदी हिमल लाइ छा थियो अथई पीउ जे साम्हूं थी पई लफ़्ज़ थी ॻाल्हाई। बाबा मां वात तोसां नथी हणां पर वक़्त जी नियत खां तोखे वाक़िफ़ थी कयां हू असांजो सॼण नाहे जेके तूं सॼण समझी थो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि समझ में नथी अचे तूं वक़्त खे पंहिंजो दुश्मन समझी छो थी? छा कया तोखे वक़्त जॾहिं त हो पंहिंजी पहिरीं ग़लती जी मूंखां बार बार माफ़ी वठी चुको आहे अञा छा हुनखे मां कुहाड़ी वणा छा? बाबा वक़्त ते असांखे धोखो ॾियण लाइ आयो आहे। जेॾी महिल तेॾी महिल तो खणी वक़्त जे मथां बाह बारी आहे वक़्त हीअं कयो आहे वक़्त हूअं कयो आहे। जंहिं ॾींहुं न वक़्त असां सां धोखो कयो उन ॾींहुं वक़्त खे गोली ॿूथारी हणंदोसांसि ॿूथी चिचरे छॾींदोसांसि पहिरीं वक़्त जो को कूड़ त साबित थिए। जेके तव्हांजा सॼण हुया न वक़्त सभिनी सां तव्हांखे विढ़ाए छॾियो आहे। वक़्त मूंसां को बि धोखो नाहे कयो जिन खे न तूं पंहिंजो सॼण थी समझी उन्हनि मूंसां धोखो कयो आहे उहे ई मुंहिंजा असली दुश्मन आहिनि। ठीकु आहे बाबा मूं मार्च कई तमामु जल्द वक़्त जो धोखो तुंहिंजे साम्हूं ईंदो। ये छोकरी त वक़्त जे अलाए केॾी महिल समझंदी जेॾी महिल तेॾी महिल वक़्त हीअं कयो आहे हूअं कयो आहे अलाह सम्झाईंदुसि। हाणे तव्हां ॿई ॼणा ठीकु आहियो न? हा वॾा असां ठीकु आहियूं पर तव्हां हाणे छा कंदो? पुलिस में रिपोर्ट कराईंदो या पलांद कंदो? मूंखे चङी तरह ख़बर आहे इहो इकबाल सूबेदार कंदो त कुझु ई न पर कानून खे अहमियत त ॾियणी आहे। तव्हां रिपोर्ट में छा लिखाईंदो? को हादसो आहे या वारदात थी आहे? तव्हांजी गाॾी फुर थी आहे
मां थाणे ते वञी एफआईआर लिखाईंदुसि। वॾा उहो त असां खां बयान वठंदा, तव्हां त ॿुधायो त असां हुनखे छा ॿुधायूं। हा वाहिद, चङो जो इहा ॻाल्हि कई। जेको कुझु मां एफआईआर में लिखाईंदुसि तव्हांजो बयान बि उहो ई हो। पोइ असांखे ॿुधाए छॾियो वॾा, तव्हां जेको रिपोर्ट में लिखाईंदो असांखे उहो बयान ॾियो। त पोइ तव्हां ॿई ॼणा ॿुधो। हाणे ठीकु आहे न, ॻाल्हि मुंहिंजी सम्झी वियो। जेको कुझु मां कयो न तो एफआईआर में लिखाईंदुसि उहो ई तव्हांखे ईअं ई ॻाल्हाइणो आहे जेको कुझु मां हींअर तव्हां ॿिन्ही खे सम्झायो आहे। चङो, हाणे मां वञा थो सिधो थाणे ते, ॾिसां थो हिन सूबेदार इकबाल जी सच्चाई, केतिरी सच्चाई थो ॾेखारे। ठीकु आहे। मूंखे ख़बर हुई मूसा त तूं ज़रूर ईंदे। मूं महिल तोसां कुछ ज़रूरी ॻाल्हियूं करणी, उनजे करे मां आयो आहियां। मां हाज़िर आहियां, ॿुधायो त कहिड़ी ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं हुयूं। मूं महिल तो मूंसां शादीअ जो इरादो ॾेखारियो आहे, पर मां तोखे हिकिड़ी हक़ीक़त थो ॿुधायां। मां जेकॾहिं 1 महीनो ॿाहिरि हूंदो आहियां त 5 महीना वरी जेल में, पुलिस सां गॾु दुश्मन बि मुंहिंजे पुठियां हूंदा आहिनि। तोखे मूं मां ख़ुशियूं घटि पर ॾुख वधीक मिलंदा। जेका ही ज़िंदगी सूरन में गुज़रे पई, इन खां वधीक सूर तो वटि न मिलंदा। मूं महिल थी सघे थो मूं वटि इन खां बि वधीक सूर मिलंदा। पोइ छा तूं पछताईंदीअ कोन? पछताणो पियो त तॾहिं बि तोखे शिकायत कोन ॾींदसि। वरी बि सोचे वठ मूं महिल, तो मथां मां का बि ज़बरदस्ती कोन थो कयां। मां सोची सम्झी ही कदम खयो। जेकॾहिं तूं मूंखे क़बूल करी, तोखां मिलंदड़ जेके ॾुख सूर आहिनि उन्हनि खे मां दिलि सां क़बूल कंदसि। मां तुंहिंजे पाछे में ज़िंदगी गुज़ारणु चाहियां। उम्मीद आहे त तूं मुंहिंजो सहारो बणिजंदे। ठीकु आहे मूं, तूं तयारी करे छॾ। मां तयार आहियां मूसा, पर हिकु अर्ज़। ॻाल्हि कर मूं, मां ॿुधां पियो। जेको बि तुंहिंजी दिलि जे मथां पार आहे उहो हल्को कर। छा ॻाल्हि आहे शेर अली? इहा कावड़ ऐं क्रोध छाजे लाइ? इकबाल, मां छा पियो ॾिसां? अंदरि लाकअप में केरु वेठा आहिनि? शेर अली, हिननि लोफरनि जो खॾो फसाद करणु रोज़ जो कमु आहे। इकबाल साहब, असां केस तां हथ खयूं। महिरबानी करे असांजो केस ख़तमु कयो। सजावल खान, तव्हां आज़ाद आहियो। असां केस तां हथ खणी छॾियो। साहब, छा हुकुम? हिननि खे छॾियो। जॾहिं मालिक हथ खणनि था केस तां, त पोइ असां छा था करे सघूं? सजावल वारनि खे ॿाहिरि कढ ऐं हिननि खां केस ते सही वठी केस ख़ारिज करे छॾ। मूंखे शादी का इनकार ना है मूसा, पर जेको असल मसलो आहे तोखे हुन जी ख़बर हुजण घुरिजे। मूं महिल जेको मसलो थियो उनखे मां पाण मोड़ींदुसि। तूं मूंसां ॻाल्हि कर। अबा मसलो ॿियो कोई कोन्हे। लीमो ऐं रेस नवाब खान मूमल खे शादीअ जी इजाज़त कोन ॾींदा। जेकॾहिं मूमल राज़ी आहे न, मां उन जी ख़ुशीअ में राज़ी आहियां, पर लीमे ऐं नवाब खान खे केरु राज़ी कंदो? चाची, लीमो ऐं रेस जेकॾहिं पाण अची हिते शादीअ जी इजाज़त ॾियो पोइ त को मसलो कोन थींदो न। छा तूं लीमे ऐं रेस खे राज़ी करे वठनि? सम्झ त उहे राज़ी थी विया। ॿियो को मसलो आहे त उहा ॻाल्हि कर। जेकॾहिं लीमो ऐं नवाब राज़ी आहिनि न, त पोइ ईअं जल्दी कर, हिन सां शादी करे हिनखे पंहिंजे घर वठी वञ। बाक़ी वधीक मां पंहिंजी भेण खे हिते मुसीबत में नथी ॾिसी सघां। मूमल जे मथां हाणे का बि मुसीबत कोन्हे।
इहो मां वाइदो थो कयां। मां हिन घर में कैद आहियां ऐं तूं चवीं थो त का बि मुसीबत न ईंदी। तूं आज़ाद आहीं। अॼु खां पोइ नवाब खान जा ही माण्हू भाटी वेंदा ऐं ही पहिरो बि ख़तम थी वेंदो। तोखे हाणे लीमो बि कुझु कोन चवंदो। तूं आज़ाद आहीं। इन खां पहिरियां जो इहा ॿीहर कैद थी वञे, तूं निकाह करे हिनखे पंहिंजे घर वठी वञ। मूमल मुंहिंजी अमानत आहे। हिन मथां हाणे केरु मेरी अख करे कोन ॾिसंदो। जंहिं बि मूमल मथां ज़ुल्म कयो उहो मूसा जो सभ खां वॾो दुश्मन हूंदो। दुश्मन। लॻे थो त शेर अली जे मथां सख़्त उतारी थी वियो आहे। सूबेदार साहब, जेसीं ताईं असां हिते हूंदासीं न, यार जी ज़बान मां को हिकिड़ो लफ़्ज़ बि न निकिरंदो, न वरी हिन जी ज़बान हिन जो साथ हुई। इन करे मां चवां थो त असांखे जो इजाज़त ऐं यार खां वठो ॻाल्हाइण। पुछोसि कीअं आयो आहे तव्हां? जेकॾहिं कंहिंजो को फरियाद खणी आयो आहे त सूबेदार साहब हिन जो केस दाख़िल कयो ऐं मुजरिमनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियो। उन्हनि खे जल्दी हिरासत में वठी लाकब कयो। बाक़ी सूबेदार साहब, हिकु ॻाल्हि मां तव्हांखे चई त हे शेर अली मुंहिंजो पुराणो पग मटी आहे। जिनजी दां खणी आयो आहे उन जी दां खे वरनाए छो ऐं हिन जी वध में वध तव्हांखे पाण इहो सिजावल खान ते तव्हांजो थोरो थी। सखणी कुनी घणो पामे ॿुधो अथई न, इहो अथई सखणी कुनी। घणो ड्रामो थी जॾहिं मुंहिंजे माण्हुनि जे मथां गोलियूं हलनि थियूं, फुर थिए थी, उन्हीअ ॾींहुं सिजावल वारनि जे मथां कूड़ो केस दाख़िल करे लाकअप में अंदर बिहारियो थो वञे बाइज़त तरीक़े सां। छो? इहो सिर्फ़ मुंहिंजे केस खे कूड़ो करण जे लाइ। ॿाहिरि मां बि न आहियां, मां एतिरो कमज़ोर न आहियां जो पंहिंजे माण्हुनि जो पलांत करे न सघां। हर हाल में पलांत थींदो, ॿाहिरि वॼाए पलांत वठंदुसि। तूं बि ते, मां बि ते। वञण खां पहिरीं हिकु ॻाल्हि मां तव्हांखे ज़रूर ॿुधाईंदुसि। जिते चंद लोफरनि जे करे कानून खे पामाल कयो थो वञे, उते अमुन कॾहिं बि जनम न वठी सघंदो। हाणे हिते हिन दर में जेका बि बाहि ॿरंदी, जेको बि ज़ुल्म थींदो, जेको बि ॾोह थींदो, तव्हांजे खाते में लिखियो वेंदो। मता या तोखे भुल हुजे। रीमा, मूं तुंहिंजी साली जो सन मूसा खे ॾेई छॾियो आहे। हाणे हिन रिश्ते खे तूं दिलि सां क़बूल कंदी आहीं, को बि गंद न कंदी। कीअं माना? इहो तव्हांजी ॻाल्हि मूंखे बाबा साईं सम्झ में नथी अचे। बाबा साईं, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। जेके तव्हांजे पेरनि जी धूड़ ऐं तज़ हुजनि, उन खे तव्हां पंहिंजे सिर जो ताज बनाइण चाहियो था। कंहिंखे पेरनि जी तज़ ऐं कंहिंखे सिर जो ताज बनाइणो आहे, इहो तोखां वधीक मां बहितर ॼाणां थो। इनकरे पंहिंजो वात बंदि रख त भलो अथई। बाबा साईं, सॼी ज़िंदगी मूं पंहिंजो वात तुंहिंजे अॻियां बंदि रखियो आहे बाबा साईं। तव्हांजा ज़ुल्म ॿियनि सां कोन, पर मूंखे बि यादि आहिनि, मूंसां बि कंदा रहिया आहियो। मूं तो मथां कहिड़ो ज़ुल्म कयो? ॿुधाए। बाबा साईं, मुंहिंजी न्याणी जो तव्हां मूंखे लाश बि न ॾेखारियो। इन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़ुल्म हुजे? जेके तो मासूम थो थिए, जेके ॿार खां
चङी तरह वाक़ुफ़ हुई मां। पोइ जेकर अहिड़ी ग़लती हुई त पोइ तव्हां निकाह छो कयो? बस हिन बारे में मां वधीक तोसां बहस करणु नथो चाहियां। मूंखे जेको चयो आहे उहो कर। न बाबा साईं, मां पंहिंजी साली सां मूसा जी कॾहिं बि शादी थियण कोन ॾींदुसि। मूंखे मूसा खे तूं रोकी ॾे। तो में एतिरो दम इंसाफ़ आहे? बाबा साईं, तव्हां मूंखां ॾाढा आहियो, पर भले साईं खां वधीक ॾाढा तव्हां न आहियो। मां भलो साईं खणी दर ते वेहंदुसि। ॾिसां केरु थो मुंहिंजे घर में खेॾे। नंढे भागे खे वरी न छा चए। वो बुद्धि कलाबाज़ खाली थी। बख्शल मीर ऐं मूसा तोखे चई कोन था सघनि, पर मां तोसां सिधी ॻाल्हि कंदुसि। पोइ तोखे बुरो लॻे त भली लॻे। दरिया खान, जेकॾहिं हक़ सच हूंदो त मूंखे बुरो कोन लॻंदो। ॻाल्हि कर दरिया खान। बख्शल सच इहो आहे त तूं दोस्तनि सां गद्दारी पियो थो करी। दरिया खान, तूं इहो सरासर मूं मथां इल्ज़ाम थो हणी। इल्ज़ाम नथो हणां, पर तो मीर ऐं मूसा खे बार बार माराइण जी कोशिश कई आहे। जेकॾहिं मां चवां त इहो कमु तूं पियो करीं ऐं तूं ई गद्दार आहीं। बस बस पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे त रखां न निड़ीअ मथां लत। हा दरिया खान, हीअ तुंहिंजी औताक आहे। तूं मुंहिंजी निड़ी ते लत रखी सघीं थो, बाक़ी औताक खां ॿाहिरि निकिरी ॾिस त केरु कंहिंजी निड़ी ते लत रखे थो। तूं एॾो मोतबर थी वियो, तूं पाण खे ठाहु थो समझी। तूं दरिया खान जे निड़ीअ ते लत रखंदे निकुर, हींअर जो हींअर निकुर। ऐं ॻाल्हि ॿुधी छॾ, ॿिए दफ़े कॾहिं बि दरिया खान जी औताक न अचिजांइ। निकुर। दरिया खान, तुंहिंजी औताक तोखे मुबारक हुजे। जंहिं जाइ ते मुंहिंजी इज़त न हुजे न, उन जाइ खे मां थुकण में पसंदि न आहियां कंदो। जंहिं तॾे ते निमक खाई, अड़े उन तॾे खे थुकी थो। अड़े तो जहिड़ो त को बेनी को हूंदो ई कोन। दरिया खान, इहा तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी त नमक हराम मां हां या तूं। कमीनो कंहिं जाइ जो दोस्तनि खे तो मारणु चाहे। अड़े वॾो निमक हराम हुई तूं। इहो सिजावल छा थो सम्झे? मुंहिंजे माण्हुनि जो रत पाणी हुयो जो वही वियो ख़तम? न, हीअं कॾहिं बि नथो थी सघे, कॾहिं बि नथो थी सघे। जेकॾहिं इहो कांव वांगुरु चालाकी करे सिजावल केस खां पाण खे बचाए वियो न, त पोइ छा थी पियो? छा थी पियो? इहो सिजावल ऐं हुन जा वाटा ॻाढ़े ॿोड़ जा हिरन कॾहिं बि मुंहिंजी गोलियुनि खां बची न सघंदा। वाहिद ऐं जुम्मन, तव्हांजो प्लान मां कंदुसि। शेर अली, तव्हांजो बंदड़ जेको रत आहे, मूंखे हुनजो कसम आहे, इन सिजावल खे कंहिं बि सूरत में मां बख़्श न कंदुसि। छो त तव्हां मुंहिंजा बच्चा। इन्हीअ करे त चवंदो आहे, 100 गिदड़ मिली करे अचनि त बि हिन शेर अली जो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। सजण कोई दुश्मन हर कोई आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।